सुठो इन में अथव त इन ज़मीन दा हथ खणो ऐं ही गोड़ छॾे वञो। जे तव्हां इन ज़मीन दा हथ न खणंदव त तुंहिंजे हिन पुट जो हशर बि हाकिम वांगुरु थींदो। शराब मां मरी न पवां, ओ मूंखे ॾो न ॾे तूं शराब मां मरी न पवां। अॻे दर्दन वकोड़ियो वा मूंखे मां किरी न पवां। जाम ते जाम मूंखे पियारे न तूं कर मूं लाइ न एॾो आज़ार तूं। साकी मिसकीन आहियां मां माण्हू मां खरी न पवां। ये ज़मीन असांजे अबे ॾाॾे जी मिल्कियत आहे। असां हिन तां हथ न खणंदासीं। कमदार लगे तो हिन गुलाब जे गुल तां शेर खान जे दिल में घर करे छॾियो आहे। ला 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 बाबा भली मूंखे मारे छॾनि पर तव्हां ज़मीन तां हथ न खणिजो। डॉक्टर छाजा पैसा अञा असां वठंदा आहियूं ईंदा न आहियूं। केरु आहे तूं? पुलिस मुझे कढ आहे ऐं मां बेगुनाह आहियां, मूंखे पनाह ॾियो। जाते जाते गैर कानूनी कम हलन था ऐं जेके मंशियात था हलाइनि उन्हनि जे मथां रेड करणी आहे। सुभाणे असां तव्हांखे हिन ॻोठ में न ॾिसूं। आदि जे बाबा बनी ते मानी खणी अचे त ठीक आहे न त तू नहीं थी कर। छा असां चारो खाना का घट आहियूं? मुंह तो ॾिसे न हले आज मुंह सां शादी करण। नादा न शादी मुंहिंजी आहे ऐं मुंहिंजी रहंदी। मां शादी खे ॿिए जो थियण न ॾींदमि। महबूब उपट मार छोड़ी
सा फेक तमाशा देख। बुढ़ा तू वरी रे चंगे मथा इल्जाम थोड़े। साहब इहो सच आहे, असांजे पुट खे वॾेरनि मारियो आहे। तू चुप कर। दोस्त के ये अकेले छॾे वापस आयो। न न मुंहिंजो पुट नथो मारी सघे। हाकिम जाबी छा त इहो सभु कूड़ आहे। न काॾे चार सिलो काॾे थियन बाबा मुझे मोकल जा ॾींहं पूरा थी विया हाणे मां वञा थो कॉलेज। अदा छॾ हाणे पढ़ाई खे, कहिड़ो तूं पढ़ी ऐं नौकरी कंदे या कहिड़ो तोखे नौकरी मिलंदी। अदा हू नाहे पंहिंजे ॻोठ जो रफ़ीक, केतिरो पढ़ियल आहे, नौकरी कोन थी मिलेसि, बते थो बनीअ जो कमकार कंदो। हा पुट तूं हाणे न वञ। अम्मा मूंखे उमेद आहे रब में हिन महिनत जो सिलो ज़रूर मूंखे मिलंदो। पुट असांजूं दुआऊं हर पल तोसां गॾु आहिनि। हा पुट मुंहिंजी त इहा ई दुआ आहे त अलाह कंदो तूं वॾो ऑफिसर थींदे। चङो मां हलां थो। अदा तू पंहिंजो ख्यालु रखजांइ। ठीकु आहे अदा, तूं पंहिंजो ऐं अम्मा पंहिंजो ख्यालु रखजांइ। कुकड़ के मेला तैयार कर दी। हाँ वो तारे कुकुड़ मेला तैयार आहे। कमदार ये न थे जो असां कुकुड़ मेला हाराए वञे ऐं असांजी बेइज्जती न थिए। वो तारे ईअं त न चओ।
बाबा कुकुड़ के ॾाढो खाराईंदुमि खीर बादाम पिस्ता अञा मेल हारे चओ पंहिंजी क़िस्मत खे कमदार असांजे खिलाफ़ कुकुड़ मेल लाइ के तयारु कयो आहे वो तार नूरल जे पुट हाकिम कुकुड़ असां लाइ मेल लाइ तयारु कयो आहे इन शोर जी इहा मजार असांजे ख़िलाफ़ कुकुड़ तयारु कयो अथई बाबा साईं हिन छोरे खे ॾाढी मस्ती अथई अहिड़नि माण्हुनि जे मथे मां तॾो कढण सां खूब ईंदो आहे बाबा साईं करियो हुकुम हिन छोरे कुकड़ खे रातो राति खणाए छॾियां छो त मुंहिंजो नालो आहे शेर खान शेर आहे शेर न शेर खान न तकड़ न इन छोरे खे अहिड़ो मज़ो ॾेखारींदासीं जो सॼी उमिरि हू यादि कंदो त कीअं वड़े जे खिलाफ़ थींदो आहे फकीर के अलावा दे मानी जो फकीर माफ कर एना तरह ते विचारो न थियो हल को बेओ दर ॾिसो अदा इलाज मानी ॾींदो अदा देर कई दी लगे तो मानी खणी ईंदो फकीर बाबा अञा सौदो न थिया हुआ सौदो वठी अचे त पोइ अचिजो मानी वठण अब हला कंदो त पिणे मोटंदो ई न फकीर इहो छा थो चवे हला कंदो मोटंदो अब फकीर के अलावा ना दे मानी जो फकीर केॾा त डंडा डोटा आयो वनी दुकान ते बियो जाए त गाड़ी खणो वनी तव्हांखे ख़बर न आहे त महांगाई केॾी थी वई आहे अटो केॾो महांगो 40 रुपया किलो लॻो पियो आहे असां पाण वेलो खाऊं था वेलो बुख ते वेठा आहियूं लॻे थो सुबुह सुबुह सां हिनखे माईअ मोचड़ा हणी कढियो आहे फकीर छा थो सोची अदा फकीर खे मानी ॾे न ॾे पर दबाए छो थो असांखे लॻे थो अॼु बुख मरी ईंदा हा अदा बाबा बोलीअ खे बि ॾाढी बुख लॻी हूंदी फकीर बी अधु मानी पई आहे खणी चा अधु मानी बि खणी आ अदा सॼो गोट रुली आयो अधु मानी मिली आहे जी है न घर खणी हलिया त बाबा बोली हिकिड़ो गिरह बि न ॾींदो अदा नोयरा छो न असां इहो मानी पंहिंजे पेट में विझूं अदा ॻाल्हि त सुठी कई वे त पोइ भला खाऊं अदा पेट त भरे कोन हल त हाणे हलूं इज्जत बचाने हेदा पिस्ता खाई खाई कुछ मां भोगावा कुछ तू तो खाए वाह रे वाह जाला यो छा मारींदो वडेरे जो कुकड़ मुके अरे वडेरे यारो कुकुड़ छा मारींदो हेड़ा हुजन पीला कुकड़ जगे खड़ा ही हिक लगे तवारे कुकड़ के कुकड़ हेठ हुंदी क्या बस ये ने मुझे बेइज्जती करे वडेरे को जिंदगी भर मरे जी वना वडेरे को वाह जाला वाह छोकरनि जा कुकड़ वडेरे कुकड़ में मारींदो खण कमदार पंहिंजे कुकड़ खे कमदार खण पंहिंजे कुकड़ खे तवारा छा कुकड़ मारजा असां पीले कुकड़ खड़ा टे हणंदा अच अरे तू वञ रे
बादाम कुछ मां पो खावा कुछ तू पो खाए यानी कि मरी मां वडेरा दी छाके मुझे कुकड़ के मारे छड़ी ही त असां तुने कुकड़ के मारियो पर तोखे भी मारे सघूं पिया आशरा तुनी शा मजाल तुझे को टक्के जो गरीब थी असां वडरे जे खिलाफ कुकड़ तैयार कयो दी बाबा साईं भलो कयो जो ने कुकड़ मारे छे नहीं कुकड़ू दुस नहीं असां के खिलाफ थी वडेरा गरीब सां दुश्मनी ता के डाडी मांगी पंदी ऐ या हसरत दिल मा कढी छड़ियो ता तमा मुझे कुकड़ के मारे छड़ियो ऐ मां कुकड़ जो शौक छड़ेगी दम ना वडेरा ना मां हिन कुकड़ का वधी यो कुकड़ तैयार कंदम तू असां वडरन के धमकी बोड़े न वडेरा इहा धमकी न पर हकीकत आहे हकीकत असां तव्हां प्लान जरूर कंदासीं बाबा साईं तव्हां हुकुम कयो इन ज़बान काकड़े मां कढे फिटी करे छड़िया मुझो नालो शेर खान आ तो जो शेर खान शेर आहे शेर खान हिन सां ॾाढी थी आहे जेकर हया शर्म हूंदस ॿीहर असां वडरे जे साम्हूं न थींदो अरे हलो हाणे पुत्र हाकिमा तू वडेरन सां मुमारी कई आ हाँ बाबा वडेरन मुझे कुकड़ के मारे छड़ियो ऐ मां चुप करे विया न बाबा न पुत्र हाकिम ये कुकड़न जा शौक तू छदे छो न तुडे ये शौक त वडेरन जा हुंदा आहिनि असां त गरीब आहियूं ना मां हाणे त मुझो ये जिद बणजी चुको आहे मां हाणे कुकड़न जो शौक न छड़ींदम भली वडेरा मुखे मारे छड़िन पुत्र ये न थे जो सुभाणे वडेरा तोखे कुछ करे विजन ऐं मां त पोइ जीअर मरी वेंदस हाँ पुत्र तू असां जो सहारो आहीं तोखे कुछ थियो न असां मरी वेंदासीं बाबा तव्हां परेशान न थियो मूंखे कुझु न थींदो मूंसां मुंहिंजो अलाह साण आहे पुत्र हाकिम अलाह सही कंदो तोखे कुझु बि न थींदो असांजी दुआऊं तोसां गॾु आहिनि अम्मा बस दुआऊं तव्हांजी मूंसां गॾु हुजनि अच पढ़नो रेड़ा पुत्र अच लिभागा मुखे तो भूख ॾाढी लगी आ रख मानी त खाऊं अबा मानी काथे आहे सॼो ॻोठ रुली आयो मानी कोई नथो रे मानी नथो ॾे कोई पर छो उठ में राकास घुमी हो छा अरे हेरे या तहां ॿई मानी खाई आयो न बाबा कसम आहे तुझे पेट जो जे मां कूड़ ॻाल्हायां न तोखे पेट में सूर पए अरे निभागा मुझे ने पेट जो कसम न करो अगे मुझे पेट में गुड़ के आटा था अबा सजी मानी खाई खाई पंहिंजो पेट ई सुजाए छॾियो थी असां ॾिस कीअं थी आहियूं सफ़ा अबा ॻोठारा त चओ न महांग बि थी वई आहे ऐं केॾो अटो महांगो थी वियो आहे अबा अॼु गाड़ी असां ॻोठ में मानी कोन हटण वेंदासीं अरे निभागा हाणे त बुख मरी वेंदासीं अचो त हली के होटल जो पासो वठूं अचो
कमदार ये हरणी केर आहे? ओ तार हरणी ना पर गुलाब जो गुल आहे ऐं ये छोरी वलण जी थी आहे वो तार। कमदार इहो वलण जेकी असांजी बनी कंदो आहे? हा बाबा साईं। कमदार लगे तो त हिन गुलाब जे गुल ता शेर खान जे दिल में घर करे छॾियो आहे। हा दा हिन गुलाब जो गुल मुंहिंजे दिल में घर कयो आहे। ओ तार ॿुधो आहे बे छोरी नूरले पुट हथ में नाले थियल आहे। कमदार शादी थी पए पर इहा छोरी मुंहिंजी थींदी। सोचो कंहिं बि शइ खे मां चाहींदो आहियां ऐं उनखे हासिल कंदो आहियां ऐं उन छोरीअ सां मां ई शादी कंदुमि। कमदार अॼु खां वठी वलण खे राज़ी करण तुंहिंजो कमु आहे। कहिड़ी बि हालत में इहो रिश्तो अदा शेर खान खे मिले न त असांजे ज़िद जी ख़बर अथई। बाबा तव्हां तकड़ न कयो। ओ तार असां कमदार बाक़ी कहिड़े कम जा लोड़ीअ में नांग मनाइण असां कमदारनि जो कमु आहे। तव्हां ईअं सम्झो इहो रिश्तो शेर खान खे मिली वियो। अच कमदार। अदा अचो मानी खाओ। अचो ता मानी खाऊं। अदी तो घणा दफ़ा झलियो आहे त बनी ते मानी न खणी ईंदी कर। हा दी बाबा छो न आयो? अदा बाबा जी तबियत सही न हुई उन मूंखे चयो त मानी तूं ॾेई अचेनि। अॼु खां वठी जे तूं बनी ते मानी खणी आई त सफ़ा मारे छॾींदो मैं। हा दी जे बाबा बनी ते मानी खणी अचे त ठीकु आहे न त तूं न ईंदी कर। अदा सदाईं तव्हां मुंहिंजी बेइज़ती कंदा आहियो। कॾहिं प्यार में ॻाल्हायो अथव? ॼण त मां तव्हांजी भेण ई न आहियां। चुप हाणे चुप। अदा खोल मानी त हाणे खाऊं। डॉक्टर साहब उनकी ताकत की सुई तो हूँ पर जल्दी अब इंजेक्शन भरे जेका लॻाए। हमारा पैसा डॉक्टर छाजा पैसा अञा असां वठंदा आहियूं ईंदा न आहियूं। ॿुधो आहे त वॾेरे जे कुकड़ खे तुंहिंजो कुकड़ मारे वियो।
ऐं वॾे तोसां घटि वधि बि ॻाल्हायो। हा शादिया, वॾेरे जे कुकड़ खे मुंहिंजो कुकड़ मारे विया ऐं उन मूंसां घटि वधि ॻाल्हायो, पर हू मूंखे कुझु नथा करे सघनि। सोट भला इहो कुकड़नि जो शौक़ु छॾे छो नथो ॾे? शादिया, तूं बि ईअं थी चईं? मां हाणे कुकड़नि जो शौक़ु न छॾींदमि। छॾे हाणे हिननि ॻाल्हियुनि खे। मां अॼु खां तोसां ॿाहिरि कोन मिलंदसि। ॿाहिरि न मिलंदासीं, पर छो? मूंखे अदाजन झलियो आहे त तूं अॼु खां ॿाहिरि कोन निकिरंदी। छा असां अॼु खां पोइ ॿई न मिलंदासीं? अड़े चरिया, तूं असांजे घर ॾे अची जा न। तोखे त ख़बर आहे त सौट मूंखे घर अचण सहंदा ई न आहिनि ऐं हू मूंखां नफ़रत कंदा आहिनि। ठीकु आहे सोट, जीअं बि अदाजन बनी ते विया न त मां तोसां ॿाहिरि मिलण ज़रूरु ईंदसि। हाणे त ख़ुशि आहीं न? मेको महबूब उपट मार छोड़ी वे सफा मार छोड़ी। मेको महबूब उपट मार छोड़े वे सफा मार छोड़े। मार छोड़ी सफा मार छोड़े। मार छोड़ी वो सफा मार छोड़े। मेको महबूब उपट मार छोड़ी वे सफा मार छोड़ी। अच्छा मथे दरुगा दूध फेड थे मेको महबूब उपट मार छोड़ी वे सफा मार छोड़ी। मेको महबूब उपट मार छोड़े वे सफा मार छोड़े। मेको महबूब उपट मार छोड़ी वे सफा मार छोड़ी। मेको महबूब उपट मार छोड़े वे सफा मार छोड़े। जो घूर तमेडा मगज चक्कर खा गया, मगज चक्कर खा गया। जो घूर के मेडा मगज चक्कर खा गया, मगज चक्कर खा गया। लगी जो चिंग इश्क दी तो साह छुड़वा गया, साह छुड़वा गया। कंब गई दिल में दियो लहक जो भार छोड़ी। मेको महबूब उपट मार छोड़ी वे सफा मार छोड़ी। मेको महबूब उपट मार छोड़े वे सफा मार छोड़े। मार छोड़ी सफा मार छोड़े वे सफा मार छोड़े। मार छोड़ी सफा मार छोड़े वे सफा मार छोड़े। मेको महबूब उपट मार छोड़ी वे सफा मार छोड़ी। मेको महबूब उपट मार छोड़े वे सफा मार छोड़े। हुणे त दिल मेरी में कण असुल टिकदी नहीं, असुल टिकदी नहीं। हुणे त दिल मेरी में कण असुल टिकदी नहीं, असुल टिकदी नहीं। बेटी मिनथा करा मगर कुछ चवण घिनदी नहीं, चवण घिनदी नहीं, चवण घिनदी नहीं। एड़ा छोड़ी जो हिक घड़ी च सफा साड़ छोड़ी। मेको महबूब उपट मार छोड़ी वे सफा मार छोड़ी। मेको महबूब उपट मार छोड़े वे सफा मार छोड़े। मार छोड़ी सफा मार छोड़े वे सफा मार छोड़े। मार छोड़ी सफा मार छोड़े वे सफा मार छोड़े। मेको महबूब उपट मार छोड़ी वे सफा मार छोड़ी।
मेकू महबूब उपट महर छोड़ी वे सफा महर छोड़ी मेकू महबूब उपट महर छोड़ी वे सफा महर छोड़ी महर छोड़ी सफा महर छोड़ी वे सफा महर छोड़ी महर छोड़ी सफा महर छोड़ी वे सफा महर छोड़ी मेकू महबूब उपट महर छोड़ी वे सफा महर छोड़ी मेकू महबूब उपट महर छोड़ी वे सफा महर छोड़ी अखियां मथे जरुगा दूध फेड थे मेकू कसम कुरान दालत दे जबस कुठे मेकू बस कुठे मेकू मैं पत्थर हम अलैकी में पत्थर पघार छोड़ी मेकू महबूब उपट महर छोड़ी वे सफा महर छोड़ी मेकू महबूब उपट महर छोड़ी वे सफा महर छोड़ी मेकू महबूब उपट महर छोड़ी वे सफा महर छोड़ी मेकू महबूब उपट महर छोड़ी वे सफा महर छोड़ी लाला डॉन इनमें माल तो पूरो आहे न? चंगेज खान माल बिल्कुल पूरो आहे। लाला डॉन को भतो ॾियण खां इनकार त नथो करे न? बोतार जेको असांखे भत्तो न ॾींदो उहो मारिजी ॾींदो। ऐं मुंहिंजो नालो आहे शेटी 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 हूंदो आहे बबर शहर। शेर खान कंहिंखे हिमत ई न आहे जो असांखे माल ॾियण खां इनकार करे। तो मां असांखे इहा ई उमेद हुई। चंगेज खान ठीक आहे पोइ असां हलूं था। हाँ बाबा अम्मा मानी जल्दी करे बने ते खणी अची कल भी देर कई ॾाढी बुख लगी। पुट मां भी छा कयां भला अकेली आहियां पहिरियां घर जो कमकार छॾायां पोइ त मानी कयां न इन जे करे त रोज रोज तुंहिंजे पीउ खे मथो हणां थी त शाज़िया हाणे वॾी थी वई आहे शाज़िया सां तुंहिंजी शादी कराए वठे। पुट मुंहिंजे मथां बि ॿार हाणे हल्को थी मां अकेली हाणे कमकार नथी करे सघां। अरे वेंदो मास मुंहिंजो भाउ आहे मूंसां न कंदो हूअ बि शाज़िया नंढे लाकू हाकिम जे नाले आहे त पोइ हाकिम जा पीउ तूं वञे छो नथो रिश्ते जे लाइ? हाकिम जी मां फ़सुल खणो 2 रुपया थियनि त शादीअ जो सामान बि त वठूं। अच बाबा बने ते देर थी थियो। हा पुट बाबा तू शाज़ा के बनी तो शोभो कलियो हाणे ही जवान थी वई आहे हाणे इन जो निकरण ॿाहिरि बंदि आहे। बाबा पुट मुंहिंजी तबियत ठीक न हुई सोचम तव्हांखे बुख लगी हूंदी इन जे करे छाजा खे मोकिलियो तव्हांजी मानी खणी आई। अदा भला चाचा जन जे घर त वञा न अॼु खां वठी अॻियां दर खां ॿाहिरि पे न रखंदी। अदा सॼो ॾींहुं अकेले घर में वेही वेही बोर थी पिया जे 2-3 मिंट चाची जने वयम त छा थी पियो? तोखे चएब न अॼु खां वठी दर खां ॿाहिरि पे न रखजां। पुट छाजा अंदरां दवा खणी अच मां खावां। हा बाबा।
कमदार बाबा ॾियो हाल अहवाल फसल कीअं थी हिन साल भोतार साईं फसल बिस्मिल्लाह माशाअल्लाह गंज थिया ॾिसो पाण था भोतार साईं तव्हां साईं वॾायो सरदार परेशान छो बस इहो ई सोचां थो त वॾेरनि जो ज़ुल्म कॾहिं ख़तम थींदो सरदार ॿुधो आहे त वॾेरो अॼु शहर खां पियो अचे अॼु वॾेरे खे ना ज़िंदा छॾियो हलो मूंसां कमदार छा हाल आहे ख़ैर आहे वलण कंहिं शइ जी ज़रूरत न आहे कंहिं बि शइ जी ज़रूरत न आहे वलण हिकु ॻाल्हि चवाई जे नाराज़ न थींदे चओ कमदार छा ॻाल्हि आहे मां चवंदो आहियां सच पोइ तव्हांखे कावड़ भली लॻे तव्हां हिन जुआरी जो पंहिंजी भेण जो रिश्तो ॾिनो आहे
जेको सॼो ॾींहुं कुकड़नि जे पुठियां घुमंदो रहे थो, छा तव्हांजी भेण खे सुखियो रखंदो? सुठो इन में थो त उहो रिश्तो शेर खान खे ॾियो। जेको तव्हांजी भेण खे सुखियो रखंदो ऐं ही जेका बनी केदा उन जा मालिक तव्हां थींदो। हाँ बाबा, कमदार सही थो चवे। असांजी भेण बि सुखी रहंदी ऐं असां हिन ज़मीन जा मालिक थींदासीं। हा दा, इहो सही आहे। जी कमदार, मुंहिंजा पुट राज़ी आहिनि त पोइ मूंखे रिश्तो मंज़ूर आहे। शेर खान काथे घुमाई एडो शराब? बाबा साईं, अदा खे बलण जी धी शाज़िया मस्त करे छॾियो ऐं सॼो ॾींहुं उन जे ख़्यालनि में घुम आहे। हा बाबा साईं, इन छोरीअ मूंखे मस्त करे छॾियो ऐं उनखे मां हासिल करणु थो चाहियां। शेर खान घबराए न, शाज़िया तुंहिंजी थींदी। भोतारे की खुशखबरी आहे। कहिड़ी खुशखबरी कमदार? भोतार, शाज़िया जो रिश्तो बलण शेर खान खे ॾेई छॾियो। हिते रखेसि कमदार, हाणे मज़ो ईंदो। हिकु ॿ शिकार, इहो वरी कीअं बाबा साईं? कमदार, नूर लाइ वणण जे दिलि में अहिड़ी नफ़रत विझ जो हू हिक ॿिए जे रत जा प्यासा थी वञनि। इहो कीअं भोतार? अदा, ख़ैर त आहे न? अॼु कीअं अचणु थियो आहे? चाचा वलण, असां आहियूं शादा जे रिश्ते लाइ। आदा मसलो बि खयो आहे ऐं 2-3 रुपया बि आहिनि। चवां थो त इहो बार लाहे छॾे। चाचा, इहो रिश्तो असांखे मंज़ूर न आहे। पर छो? छाजे लाइ? असां कहिड़ी ग़लती कई आहे? अदा, हिकु त तुंहिंजो पुटु जुआरी आहे, ॿियो त सॼो ॾींहुं कुकड़नि जे कढ आहे ऐं मां पंहिंजे धीउ जी ज़िंदगी बर्बाद करणु नथो चाहियां। चाचा, शादिया त नंढे लाइ हक़ में नाले छल आहे। नाले थियला निकाह त न पियल। असां पंहिंजी भेण जो रिश्तो वॾेरे शेर खान खे ॾिनो आहे। न अदा न, मां शेर खान सां शादी कोन कंदसि। तूं चुप करे हल अंदर। अदा, तूं चंद पैसनि जे करे पंहिंजे भाउ खे मोटाए थो ऐं जाते मां पंहिंजी धीउ सुखी सम्झंदुमि न, उते ई ॾींदसि। अदा चङो अदा। बाबा, चाचा वारनि शादी जी तारीख़ कहिड़ी ॾिनी? हाँ हाँ कमिजाबी, ॾे ख़बर, वलण शादी जी तारीख़ ॾिनी या न? छा थियो आहे बाबा? जवाब छो नथो ॾे? आख़िर थियो छा आहे? ईअं ख़ामोश छो वेठायो? ॿुधायो छो नथा? अम्मा, उन्हनि शादी तारीख़ न ॾिनी। उन्हनि शादिया जे रिश्ते ॼण खां इनकार करे छॾियो। छा? हा पुट, उहे पिया चवनि हक़ में जुआरी ऐं सॼो ॾींहुं कुकड़नि जे कढ आहे।
उहो छा असांजी धीउ खे सुखियो रखंदो? ऐं शादिया जो रस्तो वॾेरे शेर खान करे छॾियो। नादा न शादिया मुंहिंजी आहे ऐं मुंहिंजी रहंदी। मां शादिया खे ॿिए जो थियण न ॾींदमि। भली मूंखे कुझु बि थी पए। दा बाबा ॾाढी देर कई आहे, अच त चांहि या ॿ ढुक पी अचूं। हा दा जीअं तुंहिंजी मर्ज़ी। नेठ वियो टोड़े सजण सजी जिंदगी जा वास्ता, ओ दोस्त हो दुश्मन थी पियो इन ॻाल्हि जो ॾुख ॾाढो आहे। दोस्त हो दुश्मन थी पियो इन ॻाल्हि जो ॾुख ॾाढो आहे। नेठ वियो टोड़े सजण सजी। साईं चांहि त प्यार का खाऊ पी। बाबा चांहि ठाहे थी। वास्ता दोस्त हो दुश्मन थी पियो इन ॻाल्हि जो ॾुख ॾाढो आहे। दोस्त हो दुश्मन थी पियो इन ॻाल्हि जो ॾुख ॾाढो आहे। हुन सां दिल हुई यार परव पाई कान लगी रे परव पाई कान की। दा चाय थक लाए छॾिया। हाणे हल त हलो बाबा वञी इंतज़ार करूं। अदा तूं हल मां अचां मुंहिंजो थोरो कमु आहे। त उहो अदा जल्दी अचे। अदा मां जल्दी अचां। रात ॾिना ही लुक पीहन कोन दा। दोस्त हो दुश्मन थी पियो इन ॻाल्हि जो ॾुख ॾाढो आहे। दोस्त हो दुश्मन थी। भला तुंहिंजे पुट खे हक़ में मारे छॾियो। छा चई? हक़ में मारे थो? बाबा सुटा कमर ठी अता खे मारे छॾी। इन खे ज़िंदा न छॾींदासीं। मुंहिंजे पुट खे बेगुनाह मारे छॾियो अथई। अरे कुंथर पुट मारे छॾियो अथई। कमदार खेर त आहे सकन पहुची छा ॻाल्हि आहे? बोतार वाला ने पुत्र वजीर खे मारे छॾियो ऐं उन इंतजाम हाकिम तो हयो आहे। वाह कमदार तव्हांजो कम लोड़ी मां नाग बनाइण आहे। कमदार कम त सही करे आयो आई न। ये न थे जो उन्हनि खे ख़बर पइजी वञे। न बाबा कम अहिड़ी तरह कयो सम्झो कंहिंखे ख़बर ई न पवंदी। हा कमदार इहा ख़बर कंहिंखे बि न पवे। तो वजीर खे मारे छॾियो।
न बाबा डॉक्टर वजीर के मां ना है मारियो सॼे ॻोठ वारा था चवनि वज़ीर खे हाकिम मारियो आहे छा ही सॼो ॻोठ कूड़ थो ॻाल्हाए बाबा इहो सभु कमु वॾेरनि जो आहे उहे असांखे विढ़ाइण था चाहिनि पुट हाकिम तू ही गोट छॾे वञ न मां ॻोठ न छॾे वेंदुमि छा बि थी पए मां ॻोठ न छॾींदुमि पुट उहे वॾा ज़ालिम आहिनि तोखे मारे छॾींदा भलीअ मां हू मूंखे मारे छॾनि कमदार शैतान तूं असां सोटरनि खे विढ़ाइण थो चाहीं न बाबा न इहो सॼो कमु वॾेरनि जो आहे मुंहिंजो काथे आहे वॾा साबिर ॾाढी थी त हाणे छॾेसि वञ कमदार पंहिंजे पीउ चंगेज़ खान खे ॿुधाए त हीअ शर हाकिम ऐं साबिर पियो आहे कमदार ही हाल जो कंहिं कयो आहे होतार नूरल जो पुट हाकिम मूंसां ही हालत कयो आहे इन शोर जी इहा मर्याद जो असांजे कमदार हथ खयो अथई बाबा साईं अॼु इन कमदार जे हथ खयो आहे सुभाणे असां ते बि खणंदो हा बाबा साईं इन शोरे जो को न को बंदोबस्त करणो पवंदो शेर खान फोन कयो बहादुर खान ॾे अॼु जो असां अदा करे पहुचे हा बाबा साईं मां हाणे फोन थो कयां बाबा बोले इन सां मुंहिंजी शादी कराए अरे दा पहिरियों मां शादी कयां पोइ तुंहिंजी कराईंदुसि अबा तू पहिरियां शादी कई आहे हाणे असांजी शादी कराए अरे निभागा शर्म नथो अचे पंहिंजी थियण वारी मां में अखियूं न विझणे दोस्तो ही ॾिस छोकिरी खे माली तंग था कनि पहिरियां पंहिंजा बूथ ॾिठा अथव कहिड़ियूं असांजे अखियुनि में चिपियूं आहिनि या मुंहं ते माता आहिनि जो असां पंहिंजा बूथ ॾिसूं हलो त छोकिरी खे माली खां बचायूं सरदार असांजे इंतज़ार में ईंदो छॾियो छोकिरी खे हलूं मुजाहिद फ़कीर सही सोचे अचो त हलूं छा असां शाहरुख खान खां घटि आहियूं बूथ ॾिसे न हलिया आहिनि मूंसां शादी करण मां चवां थी मुंहिंजे रस्ते छॾियो त लाहिया न चप्पल हल लोड़े वॾी खुद अरे चपलो